केड़ा गाए केड़ा मगाया कुर्बत ही जा माँ किया बुलाया कुर्बलाल जा माँ किया बुलाया केड़ा गाए केड़ा मगाया कुर्बत ही जा माँ किया बुलाया कुर्बलाल जा माँ किया बुलाया। जय झूलेलाल प्रदीप भाई, जय झूलेलाल रतन भाई। हाणे त 40 जा ॾींहं शुरू थी विया आहिनि न प्रदीप भाई? हा, हाणे त 40 जा पावन ॾींहं शुरू थी विया आहिनि। त पोइ पंहिंजे जूनागढ़ में बि 40 साहिब जो कुझु न कुझु प्रोग्राम थींदो न? हा हा, छो न थींदो। हिन दफ़े त 40 साहिब जो जूनागढ़ में जागरण महोत्सव थियण वारो आहे। ओहो, जूनागढ़ में 40 साहिब जो जागरण महोत्सव अहिड़ो त पहिली दफ़ा ॿुधो आहे। हा हा, समस्त सिंधी युवा सेना जूनागढ़ लाइ कुझु नओं खणी ईंदी आहे। अच्छा, जेको वेलकम चेटीचंड कयो हो उहो ई समस्त सिंधी युवा सेना? हा, उहा समस्त सिंधी युवा सेना। हाँ, प्रदीप भाई जी बात बिल्कुल सही है। वही समस्त सिंधी युवा सेना जेको हर साल कुछ न कुछ नओ प्रोग्राम कंदी आहे। अच्छा हाँ, अच्छा, त इहो प्रोग्राम किथे कॾहिं अने कहिड़ी रिक्शा थियण वारो आहे रवि भाई? त पोइ तव्हां सभई बि ॿुधो। इन दफ़े समस्त सिंधी युवा सेना द्वारा 40 महोत्सव जो जागरण महोत्सव जो भव्य आयोजन कयल आहे, जंहिंमें तारीख़ 19/8/2023 शनिवार ॾींहुं मांगल्य पार्टी प्लॉट दाता रोड जूनागढ़ ते जागरण महोत्सव जो भव्य आयोजन कयल आहे। शाम जो 7 बजे खां सुबुह जो 5 बजे ताईं, जंहिंमें जूनागढ़ में आशीर्वाद ॾियण लाइ प्रदीप भाई केरु अचण वारो आहे? पंहिंजा इष्ट देव झूलेलाल साईं जा 26वां वंशजन साईं मनीष लाल पंहिंजे जूनागढ़ नगरी खे पावन करण आया आहिनि। पोरबंदर खां श्री दादूराम साहिब जा गादी ना सिंह श्री मुल्लण शाह अने भारती माता पंहिंजे जूनागढ़ नगरी खे पावन करण अचनि था। ऐं असां गॾोगॾु जूनागढ़ में भगत जी छाड़ थियण वारी आहे, जंहिंमें जामनगर जा बबूभाई तुलसाणी ऐं पिंटूभाई जांगियाणी जी झूलेलाल मंडली जी भव्य भगत ऐं असांजा वंथली जा मशहूर कलाकार पिंटूभाई चावलन जी भव्य मंडली थियण वारी आहे। अजमेर जा भगत जा बादशाह मशहूर कलाकार लवी कमल भगत ये लवी कमल भगत रात जो 12 बजे खां सुबुह जो 5 बजे तव्हांखे महाभगत जी मौज कराईंदा। तव्हां सभई परिवार सुधो इन प्रोग्राम में हाज़िरी ॾेई असांखे आशीर्वाद ॾेई ऐं पंहिंजो जीवन सफलो बनाईंदा। आयो लाल सभई चओ झूले